अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था। रतो ज़ेरो रिपोर्ट एहसान बोज़दार। रतो ज़ेरो में बरसात मुतासर घरनि लाइ आयल रक़म जी वसूली लाइ मुतासर ख़ानगी बैंक इंतज़ामिया ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। सिंध हुकूमत तरफ़ां घरनि जी तइमीर लाइ जारी कयल रक़म जी वसूली लाइ अलाइड बैंक इंतज़ामिया रोले छॾियो। महीननि खां पंधु था करियूं, रक़म नथी मिले। मुतासिरनि जूं दाहूं एहतजाज बदुन जे हवाले सां मुतासिर अल्हानो रबनवाज़ साईं बख़्श याकूब ॿियनि दाहींदे चयो त बैंक ॿाहिरां एजेंट मुक़ररु थियल आहिनि। पैसनि एवज़ उन्हनि खे रक़म मिले थी। असां रोज़ अची ख़ाली मोटी था वञूं ऐं ॿियो वरी सिफ़ारिश तहत कमु हले पियो। हिन मुतालबो कयो त 15 ॾींहं आहे मूंखे तारीख़ रोज़ ॾियनि था, रोज़ तारीख़ था ॾियनि, पैसा बि आयल आहिनि। ॿिया गार्ड वठी वञे, साईं खे चवां ॿाहिरों ॿियनि खां कार्ड वठी, अंदरियां ऑफिसर ॿाहिरि निकिरी ॿियनि खे वठी अंदरि वञनि था। असां ग़रीब आहियूं, असांजी सिफ़ारिश न आहे त असांखे धिका ॾेई असांखे साईं खे चवां ॿाहिरि कढी उछलाइनि था। जेको को चए नथो चङाई त उन्हनि खे चवनि था सिस्टम ख़तमु आहे, सिस्टम ख़राबु आहे। हाणे अलाइट बैंक है ना, हाँ चवनि था त असांजो सिस्टम ख़तमु आहे। ईअं सिस्टम ख़तमु आहे, इहो ई चऊं था, अपील था कयूं त असांजो हक़ थिए न। असांखे छो एतिरो सज़ा ॾियनि था? बाबा हाणे अचु तोखे कोड लिखाए था ॾियूं, पैसा बि ॾियूं था ऐं कोड लिखाए था ॾियूं। ज़ीशान खोड़ो उन ॾींहुं हाणे गार्ड खे चयोसि भाउ ज़ीशान खोड़े सां असांखे मिलराए। चयो ज़ीशान खोड़ो थो चवे त ॿाहिरियों माण्हू कंहिंखे बि न छॾ अंदरि। मां अंदरि वेठो आहियां, माण्हू भले ॿाहिरि बीठा हुजनि। ॿ चकर मां ऑफिस ॾिठी, हाणे टियों चकर हिते बीठो अची असीं। हाणे ज़ीशान खोड़ो थो चए, भाउ सिक्योरिटी थो चए, अंदरि बैंक वारो अलाइट बैंक वारो चयो त बाबा हेॾे ॿिया माण्हू वञनि था, असांखे मोटाइनि था। भाउ इहो ज़ीशान खोड़ो थो चवे, माण्हुनि खे मुंहिंजे नाले ते ॿाहिरि न छॾ। सभु हाणे मथां गर्मी थो अचे त मरंदा त मुल्क में ॿाहिरि वेही सघंदासीं। मां सफ़ारती आहे, हिते का बि अदालत न आई। हिते घटि में घटि 200 खां 250 माण्हू अचनि था। के धिकनि में कल्ह बि हिकिड़े कुराड़ी जी जंग भॼी पई आहे, के हिकिड़े पोड़े जी जंग भॼी पई आहे। माना कुझु बि न आहे, अदालत ई न आहे। हिते जेको सफ़ारत खणी आयो, को ऑफिसर आयो, उन सफ़ारत खणी आयो, उन कापी खणी आयो, नंबर ते ऑफिसर ॻाल्हायो, पैसनि ते कमु थियनि था। इलाही सतरा असां ॾिसो सफ़ारत आहे, लाज़मी आहे पैसनि जो कमु थिए थो। या मुतालबो इहो आहे त महिरबानी करे हकारनि खे हक़ मिलियो वञे पंहिंजो। हिते ज़ुल्म आहे, सिधो सऊं चढ़ाई ॾिसो था, इलाही माण्हू जी जंगा भॼी पियो। ज़ुल्म आहे, पैसो अहिड़ो पैसो कहिड़ो कम जो आहे जो माण्हू जो नुक़सानु थिए।